बादशाह जो बीमार हो तंहिं ईअं ई शहज़ादे खां पुछियो त ए नौजवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई। छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी त साईं मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारीअ में तमामु कमज़ोर हुयो, तंहिं करे वधीक बहस करे न सघियो, पर एतिरो सोचियईं त जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻे ई विया आहिनि, तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़ो ॻोल्हे आ। उहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुड़िसी ॾेखारण जी महिल आहे, पंहिंजे पीउ खे बि शिफ़ायाब कंदुसि ऐं मुंहिंजो मोह बि मथे थींदो। इहो ख़्यालु करे भाइरनि जो ॾस पुछी उथी ओॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिन खे 6 ई भाइर गॾिया। जन खांइसि पुछियो त तूं केरु आहीं। शहज़ादे वराणी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं जंहिंजा अवहीं बि पुटु आहियो तंहिंजो आउं बि पुटु आहियां। आउं बि बादशाह सलामत जी बीमारीअ लाइ सामूंडी घोड़े जी रत आणण लाइ तव्हां सां गॾिजी हलां थो। शहज़ादनि जो उहो ॿुधो सो अची हसद जाॻियुनि ऐं शौक़ु शहज़ादे खे चयूं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणो ई चयुनि, पर 6 ई शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया ऐं झटि नज़र खां ग़ाइब थी विया। जॾहिं 6 ई शहज़ादा नज़र खां ग़ाइब थी विया तॾहिं शौक़ु शहज़ादो अलाह ते तवक्कल करे हिक पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी माड़ी बीठी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहं ठारिजे ऐं हितां ॾस पतो पुछी पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी माड़ीअ जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़े खड़काइण सां हिकु छोकिरी लही आई ऐं हिकु आदमज़ाद खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछियईंसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं। शहज़ादीअ वरंदी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे ऐं आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आरामु कंदुसि। छोकिरी चयसि त हिन माड़ीअ में 7 देव था रहनि, जे इझे आया सो तूं हितां भॼी वञ, न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरीअ खे शहज़ादे चयो त उन्हीअ जी त मूंखे परवाह कान्हे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हुजे त आणे खाराए। छोकिरीअ हिन खे मेवा वग़ैरह आणे ॾिना जेके हिन खाई ड्रौ कया। पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठि वेही रहियो। का महिल थी त 7 ई देव बि सटींदा अची बाग़ में घिड़िया। ओचितो हिकिड़े देव जी शहज़ादे ते नज़र पइजी वई, सो हकल करे पंहिंजी गुर्ज़ खणी शहज़ादे ते वरियो। शहज़ादो बि अॻे ई होशियारु थियो बीठो हो, सो वार बचाए हिकदमि पुठियां खणी जो पंहिंजो डंडो हयांईसि त देव धू मुंहुं भर वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादो रसो खणी झटि में हिन देव खे वण सां ॿधी छॾियो। का महिल थी त ॿियो देव पहिरें देव खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो तॾहिं यकदमि शहज़ादे ते गुर्द खणी वार कयईं। शहज़ादे वरी बि पहिरें वांगुरु वार बचाए देव खे डंडो हणी केराए उनखे बि वण सां ॿधी छॾियो। अहिड़ीअ तरह 7 ई देवनि खे सुक करे वण सां ॿधी छॾियईं। नेठि छोकिरी जा असुल में देवनि जी भेण हुई, तंहिंजो उहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मिंथ कयईं त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासूं, महिरबानी करे मुंहिंजे भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देव खां पुछियो। देवनि बि उहो क़बूलु कयो ऐं हज़रत सलेमान जो कसम बि खयाऊं। शहज़ादे उते 7 ई ॼणनि खे खोलियो। जन पोइ हिन खे ॾाढी आदुरभाव सां मथे माड़ीअ ते वञी विहारियो ऐं हिन जी ख़ूब ख़िदमत कयाऊं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रही पियो। हिकु ॾींहुं शहज़ादो दरीअ खां बीठो हो, तीअं परे खां दूहें जी लाट ॾिठाई। देवनि खां पुछियईं त इहो छा आहे। देवनि जवाबु ॾिनो त उहो हिकिड़ो देव आहे जो 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीना जाॻंदो आहे। हींअर उहो सुतो पियो आहे ऐं उहा हिन जे नक मां निकितल हवा जी लाट आहे। जॾहिं उहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो, पर असीं देव बि ही मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। शहज़ादे उन्हनि खे चयो त दिलिजाए करियो, हाणे उन देव जा ॾींहं अची पूरा थिया आहिनि। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर शहज़ादे देवनि खे चयो त हाणे उहो पुछियो। 6 भाइरनि ठठोलीअ तौरु सॼी हक़ीक़त करे ॿुधायनि। हाणे उहो देव हली मूंखे ॾेखारियो। देव हिन सां गॾिजी ओॾां रवाना थिया। कुझु महल खां पोइ अची पहुता। ॾिसनि त बराबरि हिकु शाही देव उते सुतो पियो आहे
ऐं भरिसां झूपड़ी आहे जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हिननि खे ॾिसी चयो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हिन आफ़त मां जान छॾायो। शहज़ादे उनखे बि चयो त औरत तूं घबराए न। ईअं चई हिन दिलि में ख़्यालु कयो त सुतल मारणु बहादुरी न आहे, हाणे हिन देव खे निंड मां जाॻाए पोइ हमिलो कजे। सो यकदमि देव जी टंग में तरार टुंबे कढियईं। देव कुझु मिड़ई पासो वरायो, ॼण त कंहिं जीत चक पातो हुजेसि। तंहिं ते शहज़ादे वरी ॿी तरार टुंबे कढियसि, जंहिं ते देव हिकदमि सुजाॻ थी वेही रहियो ऐं ॾिठईं त हिकु आदमज़ाद आहे जो तरार खयों बीठो आहे। उते देव खे बि जोश आयो, सो हिकदमि पथर जी छिप खणी शहज़ादे ॾे फिटी कयईं। शहज़ादे गोही ॾेई पथर खां पाण बचाए टप ॾेई वठी जो तरार हयसि त देव जी सिसी वञी परे पई। पोइ त उन हसीन औरत खे हू पाण सां गॾु वापसि माड़ीअ में आया, जिते हिन औरत पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन्हनि देवनि सां पंहिंजे मतिलब वारी ॻाल्हि कई ऐं सामूंडी घोड़े जो ॾस पुछियईं। देवनि शहज़ादे खे चयो त तूं हिन तख़्त ते वेह त असीं तोखे उते था खणी हलूं, बाक़ी तुंहिंजे पहुचण जी जाइ नाहे। पोइ शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देवनि मां हिकिड़ो देव हिन खे खणी वठी उॾाणो। 7 ॾींहंनि ऐं 7 रातियुनि जे उॾामण खां पोइ देव हिकु हंधि तख़्त अची लाथो। ॾिसनि त बराबरि हिकु घोड़ो बीठो आहे ऐं उन ते हिकु परी चौकीदार आहे, मगर ओॾीअ महिल परी सुती पई हुई। शहज़ादो बि पंहिंजो रुमाल हिन जे मुंहं ते विझी वठंदे घोड़े खे वाघ मां टप ॾेई हिकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त खे खणी देव वठी उॾाणो। घड़ी न गुज़री त परी बि सुजाॻ थी, ॾिसे त घोड़ो त आहे ई कोन। यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परे खां ॾिठईं त देव घोड़े खे खयों पियो वञे। बसि ॿी का भॼण जी वाह न ॾिसी पाण बि अची उन्हनि सां गॾी ऐं पोइ सभई ख़ैर सां वापसि अची देवनि जे मुल्क में पहुता। शहज़ादे पोइ उते हिन परीअ सां शादी कई ऐं पोइ 3 ॼणा देवनि खां मोकिलाए ख़ैरनि सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मंज़िलूं कंदे कंदे कुझु ॾींहंनि खां पोइ उहे हिकु शहर में पहुता, जितां गुल बादशाह जो शहर बाक़ी हिकु ॾींहं जे पंध ते हुयो। उते हिननि जो ख़्यालु थियो त कुझु देरि आराम करे पोइ पंधु पइजे। शाम जो घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधां अची लंघिया त शहज़ादे पंहिंजे 6 ई भाइरनि खे काठियूं विकिणंदे ॾिठो। हिन खे उहो ॾिसी ॾाढो अरमान थियो, सो अची उन्हनि खे पंहिंजी सुञाणप करायईं। भाइर हिन खे ॾिसी ॾाढा रुना। शहज़ादे पुछियुनि त अव्हां हक़ीक़त ॿुधायो त कीअं ही तव्हांजो हाल थियो। हिननि चयो त असांजा सभु पैसा खपी विया, पोइ केॾांहुं वञूं जो खाधे लाइ बि पैसो न हुजे। नेठि परदेस में ही धंधो करे पेट पिया पालियूं। शहज़ादो पोइ 6 ई भाइरनि खे पाण सां वठी आयो ऐं उन्हनि खे तड़ वग़ैरह कराए नवां कपिड़ा सिपाए ॾिनई ऐं हिननि जा पुराणा कपिड़ा लहिराए पाण वटि रखी छॾियईं। पोइ सभु उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। रस्ते ते जो शहज़ादे जे भाइरनि सामूंडी घोड़ो ऐं ख़ूबसूरत राणियूं ॾिठियूं, सो नियत ख़राब थी वयनि ऐं नेठि हिकु हंधि शौक़ शहज़ादे जूं टंगूं ॿाहूं भञी वढे हिकु हंधि फिटो करे पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। शहज़ादे जी राणियुनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर ई पइजी कान सघी। जॾहिं 6 ई भाइर राणियुनि समेत पंहिंजे मुल्क अची पहुता, तॾहिं बादशाह खे सामूंडी घोड़ो ॾिनऊं, जंहिंजो रतु कढाए बादशाह कमु आंदो त चाक चङो भलो थी पियो। पोइ 6 ई भाइरनि खां ख़बर पुछियईं, जन कूड़ सच मिलाए बादशाह खे पंहिंजी बहादुरीअ जी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शौक़ शहज़ादे जे 2 राणियुनि खे महिलात में रहाए छॾियईं। ॾींहुं 2 जॾहिं शौक़ शहज़ादो पंहिंजे राणियुनि वटि न वियो त राणियुनि खे ॾाढो वीचार थियो। तन नेठि भाइरनि खां शहज़ादे बाबति पुछियो। 6 ई भाइरनि ठठोलीअ तौरु सॼी हक़ीक़त करे ॿुधायनि ऐं चयऊं त हाणे माठ करे वेही रहो, न त अव्हांजो बि अहिड़ो हाल थींदो जहिड़ो हिन जो थियो। उते परीअ ॿिए शहज़ादीअ खे दिलि जाइ ॾिनी त घबराए न, आउं पाण ई थी शहज़ादे खे ॻोल्हे अचां। परी उतां वठी उॾाणी ऐं ॻोल्हींदे नेठि अची ॾिसे त शहज़ादो पंगलो थियो हिकु हंधि पियो आहे। परी वधी अची शहज़ादे खे मिली ऐं हक़ीक़त पुछियईंसि। शहज़ादे जवाबु ॾिनो त ॾींहं जो अलाए केरु खाधो ॾियो वञे,
ऐं राति जो अलाए जे किथां 4 परियूं अची वञनि जे अची मूंखे ॿाहूं टंगूं चंबड़ाइनि ऐं मूंखे सुरंदो हथ में ॾियनि। आउं सुरंदो वॼाईंदो आहियां ऐं हू परियूं मौज में अचियो ॻाईंदियूं ऐं नचंदियूं आहिनि। जॾहिं सुबुह थिए तॾहिं वरी मुंहिंजूं टंगूं ऐं ॿाहूं जुदा करे हलियूं वञनि थियूं ऐं आउं अहिड़ो जो अहिड़ो ई हिते पियो आहियां। परी उहो ॿुधी चयसि त चङो, हाणे तूं माठ करे जीअं दस्तूर मूजिबि कंदो आहीं तीअं कजि, बाक़ी आउं पाण ई थी बंदोबस्तु करियां। पोइ परी वापसि महलात में आई ऐं शहज़ादीअ खे ॿुधाए आई त शहज़ादो लधो आहे ऐं तूं दिलिजाए करे वेह, असीं सुबुह जो ईंदासूं। शहज़ादीअ वीचारीअ ख़ुदा जो शुक्र कयो ऐं सुबुह जे इंतज़ार में वेही रही। सांझीअ जो परी उॾामी वरी साॻे हंधि लिकी उते वेही रही। दस्तूर मूजिबि 4 परियूं आयूं ऐं शहज़ादे खे टंगू ॿाहूं चुंबड़ाए खेसि सुरंदो हथ में ॾिनऊं। शहज़ादे सुरंदो वॼाइणु शुरू कयो। होॾां परियूं मौज में अची वियूं। तेॾीअ महिल ओचितो परी ज़ाहिर थी वठी जो घोड़ कयो त हू 4 परियूं ख़ौफ़ में छिरकी भॼी वियूं ऐं हू शहज़ादे खे वठी सिधो महलात में आई ऐं पोइ 3 पाण में ॾाढा ख़ुशि थिया। सुबुह जो शहज़ादे वञी बादशाह खे सलाम कयो। बादशाह हिन खे ॾिसी तइजब में पइजी वियो ऐं चयईं त मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़े जो रतो आंदई। शहज़ादे बादशाह खे चयो त साईं, उहो कोन मिलियो, उहो त मुंहिंजा 6 भाइर खणी आया हुआ। बादशाह चयो, हाओ, उहो त बराबरि उन्हनि आंदो हो। तंहिं ते शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पछाड़ीअ जो भाइरनि जा पुराणा कपिड़ा बि ॾेखारियईंसि। पोइ पंहिंजी माउ ऐं ॿियनि 6 राणियुनि जी दगा जी बि सॼी हक़ीक़त बादशाह खे करे ॿुधाई। बादशाह उहो ॿुधी अहिड़ो अची सख़्तु कावड़ियो जो पंहिंजनि 6 राणियुनि ऐं 6 पुटनि खे मुल्क नेकारी ॾेई छॾियईं ऐं पोइ पंहिंजी हिन राणीअ खे वठी अची ॾाढे मज़े सां बाक़ी हयातीअ जा ॾींहं गुज़ारणु लॻो।